ही निभागो मूंसां निकाह करण तो चाहिए। जेकॾहिं मां हुनखे इन आसरे में रखंदसि त पोइ हू पंहिंजे भाउ जाबिर सां बि विड़ी पवंदो। सफ़ा सही ॻाल्हि थी। हाणे हिनखे बेवकूफ़ बणाइण आसान आहे। कासू तूं हाणे पूरी तरह समझ त मुंहिंजी मुठीअ में बंदि थी वई। छा पई सोची? गुलनार, इहो ई थी सोचियां त तुंहिंजा पैसा हिते मां कीअं घुरायां। सौरठ बेगम तोखे मारण चाहे थी ऐं मां हिते तोखे घणो वक़्तु बचाए नथी सघां। ऐं चाकर ख़ान छा थो चवे? चाकर ख़ान चाहे थी त तोखे सॼी उमिरि क़ैद में रखे, जीअं त तूं सॼी उमिरि हिते तड़पंदी रहीं। पोइ सौरठ बेगम मूंखे नथी मारे सघे। हू हुनजी ज़ाल आहे ऐं चाकर ख़ान हुनजी ॻाल्हि टारे नथो सघे। जेकॾहिं न हुन ज़ोर रखियो त पोइ तुंहिंजी मौत हिते पकी आहे। हिन करे चवां थी पैसा घुराए ऐं हितां निकिरण जी कर। निकिरण जे लाइ त मां अॼु ई हितां निकिरी वञा, पर मसइलो इहो आहे त मां हिते पैसा नथी घुराए सघां। उन जे लाइ असां ॿिन्हिनि खे हितां निकिरणो पवंदो। इहो भरोसो त मां तुंहिंजे मथां नथी करे सघां। तोखे मुंहिंजे मथां भरोसो करणो ई पवंदो, न त ॿी असां वटि का वाट ई न आहे। गुलनार, जेकॾहिं मां मारी वयसि न त तोखे रुपयो बि न मिलंदो। इन जे करे सोच अॼु राति वेही सोच, जीअं सुभाणे हितां निकिरण जी सलाह कंदियूंसीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।